फातिमा ज़हरा सुभाणे इन मैदान में मुझो बचड़ो हुसैन शहीद थी दो। सुभाणे इन करबला जे पिड़ में मुझे बचड़ो हुसैन शहीद थी दो। अज मैदान करबला जो बुहारण आई। दाढ़ी रत रत्यास दंदत मोतियुन गुतिया चोडी माह चंद्र जी पिड़ में पेशानियास कुकरा करबला जा उते मादर थे मेड़ियास फटन मथा रत फुड़ा अली थे उघियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे। जेरी मल मुझे सोने हुसैन यो ख्वाब बुधो आ तो मुझे सोने हुसैन के पंजा अबाणा याद अची विया। अज पे आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो। अज पे आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो। निंद्र नेणने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो। इश्क उधमा था यचने मुझा जोश में जेरा जलने सिंध में सिकायल किए सुमन जन के मेरा ब मिंबर याद पियो। हजरत पीर से सैयद ज़ैनुल आबिदीन जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली जीलानी बुजुर्ग नोराई शरीफ वारा उन्हनि जो शेर। इश्क बारण बारिया मुत माग मदीने जा सारिया घोड़ा हिते किया घरिया मुके घोट गोहर याद पियो। अज भी आधी रात जो मुके सुनो सरवर याद पियो। निंद्र नेणने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुजादा मुझे सुने इमाम हुसैन रात रब जी इबादत में गुजारी। दही मुहर्रम जो ॾींहुं तीर वसंदा रहा तलवारूं वसंदियूं रहियूं। जिस्म मुझे सुने हुसैन जो यजीदियुनि जे तीरन ऐं तलवारुनि जे निशाने ते आ पर सुने हुसैन जी ज़बान ते क़ुरान जी तिलावत। जेरी मल पेशानी पाक में हिकिड़ो तीर लगे थो पाण वो तीर लगण सां रत जो फुहारो निकिरे थो बुकुम रत मां भरे आसमान ॾे उछलाइनि था। फरमाइनि था काल या लैत कौमी यालमून बिमा गफर ली रब
रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। हाउ जे हिन कौम खे ख़बर पवे मुझे रब मुखे बख्शे छॾियो आ, मुझे रब मुखे केॾी न इज्जत जो दर्जो अता फरमाए छॾियो आ। हाउ जे हिन कौम खे ख़बर पवे। तिलावत हुई जरी मल शिमिर सीने ते वेठो फरमान पिया शिमिर जरा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे, हक का करूं शुक्र अदा, मुझे सजदा तो कर लेने दे। ये सर भी कटाना मेरा, ये घर भी लुटाना मेरा, एकदम जरा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे। हाँ नमाज पढ़ियूं अड़े टाइम में नमाज पढ़ियूं जेकॾहिं हुसैनी हुबदार आहीं, सोने हुसैन जे तरीके ते हलण वारो आहीं, महबूब सोने हुसैन सां मोहब्बत थई त पोइ 5 वक्त नमाज पढ़। हाँ हुसैनी तरीको वणे तो कंहिंखे हुसैनी तरीको वणे तो, जे सोने हुसैन वारो तरीको वणे तो त 5 वक्त नमाज पढ़ भी। वायदो कयो नमाज पढ़ंदासीं, हथ मथे खण ईमान सां, हथ मथे खण नमाज 5 वक्त नमाज पढ़, मस्जिद के आबाद कर, अल्लाह जो जिक्र कर, चोरियूं न कर, जोरियूं न कर, आखिरत जो फिक्र रख, सदाई हिते न रहंदे। हाँ सदाई न हूंदे हिते। कुछ उहो ॾिहाड़ो भी याद कर जॾहिं अल्लाह जी दरबार में पेश थींदे। हाँ मुझे सोने इमाम हुसैन जो शहजादो हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जने ये करबला जा दुख ॾिसी ऐं करबला जा मंजर पंहिंजे अखियुनि सां ॾिसी जॾहिं वापसि मोटियो न, पूरी जिंदगी मुझो सोनो इमाम ज़ैनुल आबिदीन खिलियो न आहे, पूरी जिंदगी। ऐं जॾहिं बि पाणी जी उञ लॻंदी हुअसि, ज़ोर उञ लॻंदी हुअसि, पाणी जो प्यालो झलींदो हो, अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुयसि। पाणी ते नज़र पवंदी हुई त अदे अली असगर जी उञ यादि अची वेंदी हुई, अदे अली अकबर जी उञ यादि अची वेंदी हुई, बाबे हुसैन जी उञ यादि अची वेंदी हुई। तेसी पाणी जो ढुक न पीअंदो हो जेसी लुड़क उन पाणी में न किरंदा हुआ। हिकिड़े ॾियारे पाण मदीना मुनव्वरा जी गली मां अचनि पिया, मदीना मुनव्वरा जी गली में जा अचनि पिया त हिकिड़े कासाई खे ॾिठऊं जेको बकरे खे वठियूं पियो वञे। हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन पुछुसि त काॾे वठियूं थो वञीस? चई हिनखे कोहण थो वञा। भला पाणी प्यारियो अथईसि? सैयदना ज़ैनुल आबिदीन पुछो एका साई हिनखे जो कोहण थो वठी वञे, हिनखे पाणी प्यारियो अथई? चईसि मां जेको बि जानवर कोंदो आहियां 3 ॾींहं अॻु में हुनखे खाराईंदो आहियां, प्यारींदो आहियां, 3 ॾींहंनि ताईं पोइ हुनखे कोंदो आहियां। इमाम हुसैन जे शहजादे जे अखियुनि में ज़ार ज़ार लुड़क वही आया। फरमायूं त हिकिड़ो कासाई आहे बकरे खे कोहे थो त बि 3 ॾींहंनि ताईं खाराए प्यारे पोइ, पर जॾहिं ज़ालिमनि मुंहिंजे बाबे हुसैन खे शहीद कयो त 3 ॾींहंनि ताईं पाणी बि बंदि कयो ऐं मुसलसल रोंदा रहिया 3 ॾींहंनि ताईं रोंदा रहिया। ऐं पूरी बकिया जिंदगी ॾींहं जो मालूमात गॾु कंदा हा त कंहिंखे मानी खपे, कंहिंखे अटे जी ज़रूरत आहे, कंहिंखे चांवर जी ज़रूरत आहे, कंहिंखे लटे जी ज़रूरत आहे। ॾींहं जो खुफ़िया मालूमात कंदा, राति जो कुल्हनि ते बोरा अन्न जा खणी उन दर ते पहुचाए वेंदा। इमाम ज़ैनुल आबिदीन कंहिंखे ख़बर न हुई त राति जे ऊंदाही में ग़रीबनि जी संभाल लहण वारो केरु।